नाज़रीन अस्सलाम वालेकुम। हींअर असां हैदराबाद जे भरिसां टंडो कैसर ॻोठ खां टंडो महमद खान तरफ़ वेंदे गंजे टकर जे अॻियां शिनीअ जे इलाइक़े में हाफ़िज़ अबुअल अदीब शुटो साहब जे कखड़नि ते वञी रहिया आहियूं। ही साहब आलिम आहे ऐं हिन कुझु ॿ टे किताब बि लिखिया आहिनि ऐं मुसलसल लिखंदो रहे थो। तमामु प्यारो इंसानु आहे, मुहबत ॾींदड़ इंसानु आहे। सो असां हिन ॾांहुं वञी रहिया आहियूं। अचो त हिन सां तव्हांखे मुलाक़ात करायूं। महिरबानी। अस्सलाम वालेकुम। नसीब वाला से अंगण वॾी वॾी महिरबानी साईं। लख लाइक़ लख लाइक़। अलाह साईं वॾी महिरबानी साईं। बसि अदब साईं बादशाह साईं बादशाह तव्हां हिकिड़े दफ़ा चयो त मूं वटि हिकिड़ो लोही घोड़ो बीठो आहे अची रसण पर पोइ तव्हां कोन आयो पोइ अची वियो साईं हाणे क़िस्मत मुंहिंजे हाणे हल लाड़ घुमण त पोइ पहिरीं पहिरीं हाफ़िज़ मुंहिंजे भई सिर्फ़ फल कोन्हे पोइ पाण पुछां सो खमीसे ॾींहुं तव्हां सुबुह जो 9:15 बजे असां वटां निकिता आहियूं। मां त 8 बजे तयारु हुयुसि, पर जेको मूंसां ॿियो हमराह साण हुयो उन देरि कराई। पोइ 9:15 बजे निकितासीं, आयासीं दादूअ खां वरी हेॾे हिकिड़ो पीर आहे, खोसो आहे, पर सदाईं शरीयत आहे, गाजी शाह। वरी उॾे वियासीं, वरी हुन लाइ पंहिंजो व्लॉग ठाहिण जे लाइ। एॾो रस्तो ख़राबु जो मां तव्हांखे छा ॿुधायां, सफ़ा रदी रस्तो हो। एॾा परेशान थियासीं, पर हाणे निकिरी पियासीं। पहुचणो हाणे ज़िद थी पियो त हाणे इहो करिणो आहे कमु। पोइ साईं हुते वियासीं। दरगाह बि का अहिड़ी ख़ासि कोन हुई, झंग में परे सफ़ा बरोच हुया, रुॻो इहे खोसा बरोच जेके हुते उनजी दरगाह जी देखभाल कनि पिया। सो उते बीठासीं। वरी उते चवनि पिया त हीअ भाई हिते उठड़ी हुई, उन ते जेको आहे हाणे माण्हू ईअं गोल फिरंदा आहिनि, डुकंदा आहिनि। मां चवां त असां वटि एॾी जहालत आहे जो इंतिहा। पोइ उते डुकंदा आहिनि, पोइ 7 चकर डुकंदा आहिनि, साहु मुंझाए। पोइ असां त उहो भरियोसीं बसि ईअं। मतिलबु मूंखे इहा ॻाल्हि असुल न वणंदी आहे त अहिड़ियूं माण्हू जाहिलाना ॻाल्हियूं कनि। पोइ जेको आहे सो उन खोसे साहिब जो जेको आहे उहा बि भरीसीं। बुज़ुर्ग सैयद हाणे ठाहियो अथऊं। असुल में साईं असां वटि घणियूं दरगाहूं जेके आहिनि उहे उनखे हरू भरू सैयद बणायो अथऊं। उहे सैयद हुया कोन, अहिड़ियूं ॿियूं बि खोड़ आहिनि, पर हाणे पोइ साईं जेको आहे सो उतां वरी थी वरी उन्हनि खां पुछियोसीं त भला यार हाणे हीअ त ॾाढो रस्तो ख़राबु आहे, ॿियो को रस्तो महिरबानी करे ॾसियो। पोइ उन्हनि वरी ॾसियो त हेॾा हीअं झांगारा बाजारा खां रस्तो निकिरंदो। उहो चयूं त थोरो अथव, घणो न अथव। हाणे असांखे ख़बर ई न हुई न साईं, कॾहिं विया ई न हुयासीं। पोइ वरी उॾां काए पियासीं, पर साईं उहो वरी एॾो ॾिघो रस्तो, वॾो ॾिघो, पर रोड सुठो हो। पोइ वरी पछाड़ीअ वरी तक़रीबन 30 किलोमीटर वरी अहिड़ो किनो रोड उहो ठहे पियो। उन त वरी असांखां हुनजी कसर बि कढी छॾी। पथर वरी उन में पाणी हारनि पिया, वरी उहो पाणीअ में शेंवटा जेके लॻनि पियूं। पोइ उतां थी वरी आयासीं सेवण शरीफ़। वरी सेवण उते दोस्त हिकिड़ो उन वटि रहियासीं राति जो। ॾाढी ख़िदमत कई वीचारा, शाबस अलाह साईं ख़ुशि कंदुसि। उन वटि राति रहियासीं ऐं वरी उतां पोइ वरी जेको आहे सो वरी इहो व्लॉग ठाहियोसीं। धमाल जेका आहे उहा बि मिड़ई भरीसीं। छा कजे माण्हू साईं ज़ाइफ़ूं एॾियूं साईं। ऐं मां थो चवां त जेको पीरनि खे जेको वधीक जेको मशहूरु कयो आहे उहो ज़ाइफ़ुनि, औरतुनि। सो वरी जेको आहे सो पोइ उतां सुबुह जो निकितासीं 9 बजे। वरी उहो 9 बजे इन करे जो उते सुबुह जो ॿियो बि कुझु 1-2 व्लॉग ठाहिणो, उहो ठाहे आयासीं। पोइ 9 बजे निकितासीं।
वरी साईं आयासीं वरी रनीकोट मां थेना वियो न अचो न रनीकोट मां वरी जेको आहे सो विलाग ठाहे वरी उतां निकितासीं वरी हिकिड़ो नकुली पीर ठाहियो अथऊं इहो पंहिंजो करनी अवेस करनी हज़रत शाह अवेस करनी वॾो साईं वॾो ख़र्च पियो अथऊं हीअं ते एॾो मथे ठाहियो अथऊं वॾो हीअं ॾाकण ते मथे चढ़ी वञो मथे चङो असली उते वरी उन जी बि उहा उहो वरी एॾे मशहूरु ॾाढो आहे इन इलाइक़े में साईं सादा माण्हू बहिराड़ी आहे नालो बि एॾे एतिराम सां पिया खणनि पोइ हूंदो खणी बुज़ुर्ग हूंदो मां मञा थो पर नालो हुनखे हरू भरू इहो छो ॾिनो अथऊं कढी छॾींदोमांसि अच्छा माशाल्लाह वॾो किताब आहे बाक़ी अच्छा अच्छा ॾिसण में अचे थो न 2021 में आहे हा हा बिल्कुलु जेको तिलकलायाम ते तबसरा हिकु अच्छे हुजरे इंसान ते वीरमंदा पेश कयल मोहब्बत जा मोती वरी मिस्र वॾी चुने लाइ खां हिकु वॾे ॾाहे जे ॾाहे पुट मिस्र सही मञी लाड़काणे खां मोहतरम मोहरम अली शेख साहिबु लिखियो त असां वटि दीन जी तइलीम हासिलु करण बि ॾुखी त वरी रोज़गार हासिलु करण बि तमामु ॾुखियो हुन करे घणनि माण्हुनि जो रुख अंग्रेजी तइलीम न आहे ऐं तनुम सफ़र साईं जो हिकिड़ो हो सही परदोस थर खां हिकिड़े अहले माल में लिखियो कराची जी कुंड मां मोहतरम शफ़ीक जो के साहिबु लिखियो टंडे केसर खां पुराणे उस्ताद परे मुर्स साईं अब्दुल निज़ामानी साहिबु लिखियो तारीख़ तारीख़ जो थो थी सरे हाणे असांखे इजाज़त ॾियो ॾाढी चांहि जो कोप ठहे थो चांहि खे छॾियोसि पर न चांहि जो भला उहा अञा सवेर हुजे हा त कट हा न न महिरबानी तिलकलायाम हा इन नाले सां ई तव्हां माशाल्लाह ठीकु साईं महिरबानी बसि किताब ते वरी ॿियो अचे पियो अच्छा हा जेको फेसबुक ते लिखियो उहो सभु हाणे वरी किताबी शकल में पियो अचे फ्राम फेसबुक अच्छा वरी असां हाणे वॾी उमिरि में पोइ हीअ ॻाल्हि कंहिंजी आहे हीअ साईं जी साईं आहे पंहिंजी असां किराए ते आहियूं अधो अधो ॻोठ जो जी अधो हा ॻोठ जो पंहिंजो ई अथनि ज़ात भाई अथनि असल पंहिंजो माइटी में निज़ामानी बसि साईं बसि हाणे